अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 5 जनवरी वेनसडे ऐं सॼी राति मींहुं वसियो आहे, सॼो सुबुह मींहुं वसियो आहे। हिन महिल तक़रीबन बसि 10 थियण वारा आहिनि, कुझु मिंट आहिनि 10 में। ऐं राति जो मां ही पंहिंजी निम खे बि कढी थोरो ॿाहिरि कयो शेड खां, त जीअं हिन में बारिश जो पाणी पइजी वञे। ऐं हीअ बाल्टी मुंहिंजी भरिजी वई आहे। हिते वरी पाणी मेरो आहे ॾाढो, छो त ज़ाहिर आहे छित तां भितियुनि तां सॼो धोपिजी लही थो अचे। ऐं हिते मुंहिंजा हे प्लांट्स जिन ते थोरी घणी बारिश पई आहे, इहे ॾाढा माशाल्लाह चमकनि था, ख़ुशि था लॻनि। सो फस्ट क्लास कमु थी वियो आहे। हिन ते बि थोरी घणी बारिश पई आहे, ॾिसो थोरी घणी छा के जेके पन हेठि लड़कनि था उन ते बारिश पई आहे। सो सीअ जो हाणे कहिड़ो ज़िक्र कयूं, अंडरस्टूड आहे। मां वञा थी हाणे अंदरि, सीउ आहे ॾाढो। मां ॿाहिरि आयमि, ज़हरा वई त हुन दरवाज़ो बंदि कयमि। सो हाणे जुड़ आहे ऐं 3 ॾींहं बारिश जी प्रोडिक्शन आहे, जंहिंमां हिकिड़ो अॼु जो ॾींहुं त सम्झो तक़रीबन हली ई रहियो आहे। सुराण बि स्कूल वई, असांखे उमेदु हुई त स्कूल जो मैसेज अची वेंदो त अॼु जेको आहे स्कूल बंदि आहे, पर न, छो त स्कूल टाइम ते बारिश कोन थी थिए। हमेशह ईअं ई थींदो आहे, स्कूल टाइम ते बारिश न हूंदी आहे। सो बहरहाल हे व्यू आहे मुंहिंजो प्लांट्स जो, जेके धोपी चमकी साफ़ थी विया आहिनि। सो हाणे हलूं था अंदरि। ऐं मूड न आहे, सफ़ा सुस्तीअ जो इंतिहाई मूड आहे। ऐं पर इहो न कंदे बि मां घणो कुझु करे वेंदमि इंशाअल्लाह, पर फ़िलहाल नथी कयां कुझु बि। बसि तक़रीबन 12:15 थिया आहिनि ऐं मां हिते वेठे वेठे मतिलबु मां इंतिहाई सुस्तीअ जो शिकार आहियां, जीअं मां पहिरीं चई चुकी आहियां। ऐं हीअ मां जेको आहे कुझु हिते तयारी पई कयां त जीअं मां मंझंदि जो हिकिड़ी ॿी वीडियो ठाहे सघां पंहिंजे फेसबुक पेज जे लाइ। ऐं हिन महिल 12:30 बजे मां वञा थी सिलाई करणु, कुझु रीलीअ जी टुकड़ियूं ॻंढे अचां। उअं बि इहो डिज़ाइन जेको आहे न ॾाढो हो आहे, मतिलबु ॾुखियो बि आहे ऐं नंढी नंढी टुकड़ियुनि जो आहे, त उहो इलाही टाइम वठंदो। सो हीअ मां हिते सामान पई जमा कयां, कुझु तयारी पई करे रखां त जीअं मां पंहिंजी मंझंदि वारी वीडियो जी तयारी कयां। सो अलाह कंदो जे लाइट हूंदी इंशाअल्लाह त मां ज़रूरु ऑनलाइन लाइव ईंदमि। सो हाणे वञा थी सिलाई करणु। 1:15 थियो आहे ऐं मां हिते कुझु न कुझु सिबंदी रही आहियां। ऐं हीअ मां 7 रेडी कया आहिनि टोटल। हीअ ठहंदा टोटल 28, त हीअ 7 ठही विया आहिनि। ॿिनि जी थोरी बेस ठाहे रखियमि ऐं उनखां पोइ कुझु कटिंग्स जेके आहिनि उहे खुटियूं आहिनि। खुटियल जी बि कटिंग्स जेके आहिनि मां उहे हाणे कटे चुकी आहियां। हिन बास्केट में विझी हिनखे वापसि रखंदमि सिलाई मशीन वटि। ऐं हीअ सभु जेके आहिनि न डिफरेंट साइज़ जा आहिनि। तव्हां ॾिसो हिन जो साइज़ नंढो आहे, हे अलॻि साइज़ जो आहे, हे अलॻि साइज़ जा आहिनि। त हीअ सभु अलॻि अलॻि साइज़ जा आहिनि, तॾहिं इहा डिज़ाइन जेका आहे एतिरी क्लियर थी ऐं नज़र थी अचे। सो बहरहाल त हाणे इहो मां सिलसिलो फ़िलहाल बंदि थी कयां। बुख लॻी आहे, किचन में हलंदासीं। ॿोड़ पचाइणो कोन्हे, कुझु न कुझु पियो आहे। राति जो सुराण पचायूं हुयूं पटाटनि जूं टिकियूं, ऐं मच्छीअ जो जेको मां कल्ह ॿोड़ पचायो उहो बि कुझु न कुझु पियो आहे। त मां हीअ आहिनि पटाटनि जूं टिकियूं, सो इहे बि गरम कंदमि। ऐं उन खां अलावा हीअ मच्छी जो ॿोड़ बि पियो आहे, काफ़ी सारो आहे। सो असां 2 ॼणनि जो थी वेंदो। राति जो कुझु फ्रेश पचाईंदासीं इंशाअल्लाह। सो फ़िलहाल मानी पचाईंदमि ऐं ॿोड़ गरम कंदमि। 3 जी अज़ान आई आहे ऐं मां रेस्ट करे उथी आई आहियां। उनखां पहिरियों 3 बजे मां लाइव ही अॼु ठाही पंहिंजी बास्केट। ऐं तव्हां मां कुझु माण्हुनि त लाइव ॾिठी हूंदी यकीनन। सो मां ॾाढी ख़ुशि आहियां हिनखे ठाहे करे, तमामु मूंखे सुठो लॻो अॼु। ऐं हाणे वेंदमि मां निमाज़ पढ़णु, उनखां पोइ वॉक कंदमि। पोइ जेको बि थींदो उहो तव्हां सां शेयर कंदमि इंशाअल्लाह। 3 जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं सुराण ते चांवर विझाया आहिनि। ऐं उहो कुझु काई बिरयानी जो कोई टाइप ठाहिण थी चाहे, ऐं मां बि चयोमांसि थोरा चांवर विझाए। त मां अॼु पचाईंदमि राति जो ताहिरी जे लाइ। मां हिते गरम पाणी करण जे लाइ रखियो आहे, हुन में ॻुड़ु विधो अथमि ऐं पिस्ता बादाम विझाया आहिनि, हिते किशमिश विझाई आहे। हाणे मां वेंदमि वॉक करणु ऐं वॉक कंदमि अॼु मां ॿाहिरि। हीअ ॾिसंदो तव्हांखे हीअ उस नज़र थी अचे, पाणी बिल्कुलु ड्राई आहे। असां वटि पाणी न बीठो आहे अंदरि कॉलोनी में। सो मां ॿाहिरि वेंदमि वॉक करणु। सांझी नमाज़ पढ़ी वरिती ऐं सुराण हाणे किचन में आहे। उहा बिरयानी थी पचाए। उहा थोरो बनस्बत मुंहिंजे उहा थोरो स्लो कमु कंदी आहे, त जेसिताईं मां सोचां थी हुनजी बिरयानी अध ते पहुचंदी
अधु रधी थींदी त पोइ वञी मां जेको आहे ताहिरी पचाईंदमि। सो हितां तव्हां सां कचहरी करे वञी पिस्ता बादाम कटींदमि, किशमिश साफ़ु कंदमि, छो त थोरो पहिरियों भिॼाए छॾींदा आहियूं। ॻुड़ बि मां अठाईंदी आहियां, छाणे छॾींदी आहियां उहो ॻुड़ जो पाणी। त बहरहाल इहो कमु त थींदो रहंदो, इहो असांजी राति जी मानी आहे। सो जेकॾहिं सुराण मिर्च ॾाढा विधा त पोइ त मां वरी पंहिंजे लाइ कुझु ॿियो पचाईंदमि, छो त मां मिठो त एॾो नथी खाई सघां, हल्को ई मिठो पचाईंदमि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं सियारे जा इहे ॾींहं हूंदा आहिनि या बारिश जा ॾींहं हूंदा आहिनि जॾहिं इहे शयूं मज़ो ॾींदियूं आहिनि। गर्मियुनि में त दिलि बि न चाहींदी आहे त इहो सभु कुझु खाइजे। सो गर्मियुनि में मां त स्पेशली लस्सी मानी, मंझंदि जो ॾही मानी, लस्सी मानी, राति जो खीर चांवर, मुंहिंजी इहा खुराक हूंदी आहे। सो बहरहाल इहे त हाणे हर घर में हर माण्हू जी पंहिंजी टेस्ट जे हिसाब सां, पंहिंजे मिज़ाज जे हिसाब सां पसंदि नापसंदि डिफरेंट आहे ई आहे। सो अॼु बावजूदि सुस्तीअ जे माशाल्लाह मां इलाही कमु कयो, हालांकि दिलि कोन पई अचे, सची ॻाल्हि आहे। पर वरी जॾहिं मां ईअं चुप करे अची हंध में पइजी रहंदी आहियां न, पोइ मूंखे अहसासु थींदो आहे त छो थी ज़ियान कयां टाइम, त ज़िंदगी पई ज़ियान थिए, वक़्तु गुज़रंदो थो वञे, इहो मूंखे ॿीहर न मिलंदो उथी। हा, बाक़ी तकलीफ़ में हुजां ख़ुदा न ख़ास्ता, काई बि फिज़िकल मूंखे कोई मसइलो हूंदो आहे त पोइ त मां पइजी रहंदी आहियां। ज़ाहिर आराम अॻु में फ़र्ज़ु आहे, जान आहे त जहान आहे। बाक़ी जेकॾहिं सुस्ती वारो पइजी रहणु आहे न त पोइ उहो मूंखे ॾाढो गिल्टी फील थींदो आहे। त मां चवंदी आहियां त न, इहो वक़्तु पे ज़ाया थी, या ज़िंदगी पई ज़ाया थी, ईअं न ई करिणो। पोइ ईअं 10-15 मिंट सुस्ती करे पोइ उथी वेंदी आहियां। सो अॼु बि ईअं ई थियो तक़रीबन। त सॼे ॾींहं में छा बि कयमि उहो तव्हां सां शेयर कयमि। काफ़ी देरि सिलाई कई, कटिंग में इलाही टाइम थो लॻे, छो त इन रिली जूं सभु टुकड़ियूं डिफरेंट साइज़ में आहिनि, त उन्हनि जी माप बि अलॻि अलॻि आहे। ऐं उनखां सवाइ क्राफ्ट जूं वीडियोज़ ठहंदियूं थियूं रहनि मुंहिंजूं माशाल्लाह रोज़ानो हिकिड़ी। ऐं मुंहिंजो पूरो प्लान आहे त मां फेसबुक तां खणी इहे वीडियोज़ पंहिंजे यूट्यूब ते बि अपलोड कयां। सो ॾिसंदमि, पहिरियों मां पास्ट में ईअं करे चुकी आहियां इलाही दफ़ा, वेझड़ाई में कोन कयो अथमि, त हाणे इहो बि कंदमि इनशाला, जीअं टाइम मिलंदो। मे बि अॼु कयां, सुभाणे कयां, कंहिं ॾींहुं करे ई वठंदमि। ऐं उनखां सवाइ हिते जेको आहे फेसबुक ते जेको आहे लाइव में एतिरा घणा माण्हू त न हूंदा आहिनि, 6-7-8 कल्ह त शायदि 9 बि हुया, एतिरा ई हूंदा आहिनि। बाक़ी पर पोइ वीडियोज़ माण्हू ॾिसनि था। ज़ाहिर आहे ज़रूरी न आहे त जंहिं महिल मां लाइव अचां उन महिल हर को वांदो हुजे, पर वीडियो त मौजूदु आहे त उहा मुस्तक़िल ॾिसिजे थी। फेसबुक ते हिकिड़ी वीडियो मां लाइव ठाही हुई, हिकु बॉक्स डेकोरेट कयो हुअमि, उन में ॾाढो टाइम लॻी वियो, हालांकि मां इलाही सारो कमु अॻुवाट करे रखियो पोइ बि। सो बसि इहो फ़र्क़ु आहे रिकॉर्डिड जो, त कैमरा में जेको रिकॉर्डिंग थी कजे जॾहिं बि, त उन महिल पॉज़ करे छॾियो, होल्ड करे छॾियो, ऐं काफ़ी सारो कमु कंप्लीट करण खां पोइ शो कयोसीं त ॾिसो हिनखे असां जॾहिं ठाहियूं पिया त हिन जी अहिड़ी शिकिल थी। पर लाइव में ईअं न आहे। पर बहरहाल लाइव जो पंहिंजो हिकिड़ो मज़ो आहे। ऐं मोस्टली मां लाइव ते कमेंट्स घणो करे पढ़ी न सघंदी आहियां, छो त कम ते ध्यानु हूंदो आहे, कंहिं ॾींहुं कोई ते नज़र पइजी वई त हुनजो जवाबु ॾेई वठंदी आहियां। बहरहाल हाणे यूट्यूब ते फेसबुक जा किसा नथा कयूं। हा, बसि सॼो ॾींहुं मसरूफ़ गुज़रियो ॾाढो। ॿाहिरि वियमि वॉक करणु, इलाही इंजॉय कयमि, छो त नंढे स्पेस में वॉक करणु, बहरहाल बार बार टर्न करणु, बार बार टर्न करणु पोइ मूंखे थकाईंदो आहे। ऐं ॿाहिरि मां ईअं न थकिजंदी आहियां, छो त कंटिन्यू हिकिड़ो डिघो रस्तो हूंदो आहे, उन ते बि मां बार बार टर्न कंदी आहियां, पर इलाही अॻियां वञी पोइ त उहो एॾो कोई परेशान कुन न हूंदो आहे। सो ॿाहिरि पाणी कोन बीठो, पर सॼो फर्श रोड जेको आलो, त पोइ बि एहतियात सां पंधु कयमि त किथे तिरकी विरकी पियमि, ऐं हिन उमिरि में को हॾु गुॾु भॼी पए त ठहंदो बि कोन, ठहंदो बि मुश्किल सां। सो अलाह सी रहम कंदो, अलाह पनाह ॾींदो। एहतियात करणु पंहिंजे हथ में आहे। ॻाल्हियुनि जो इहो सिलसिलो खुटण जो न आहे। जेसिताईं ज़िंदगी आहे, अकुलु सलामत आहे, ज़हन कमु थो करे, तेसिताईं ॻाल्हियूं कोन खुटंदियूं। सो अलाह सी हमेशह सभिनीनि जी सिहत सलामत रखे, उन्हनि सां मुंहिंजी बि इहो ई अर्ज़ु आहे, कंहिंजो मुहताज न करे। ऐं बसि कंहिं तरह जी मोहताजी न हुजे, न फाइनेंशियली, न फिज़िकली, न मेंटली, कंहिं बि तरह जी। अलाह साईं मोहताजी खां बचाए, बसि पंहिंजे दर जो मोहताज रखे, ॿिए कंहिंजी मदद, ॿिए कंहिंजी ज़रूरत न पए छॾ ज़िंदगीअ में कॾहिं बि। सो व्लॉग खे हिते ख़तमु था कयूं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यारु, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। ज़िंदगी रही त इनशाला सुभाणे वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।